शहदाद कोट में नांग डंगल नौजवान वैक्सीन न मिलण सबब तड़पी तड़पी फौत। शहदाद कोट वेझो ॻोठ रपवतू चांडियो में ज़मीन ते कम करण दौरान 30 वरनि जे नौजवान गुलबार चांडियो के नांग डंगे विधो, जंहिं करे जिस्म में ज़हर फैलजण करे हालत गणती जोगी थी वई, जंहिंखे गणती जोगी हालत में शहदाद कोट अस्पताल दाख़िल कियो वियो, जिते नांग जे खखण वारी वैक्सीन न मिलण करे नौजवान तड़पी तड़पी फौत थियो। होॾां अस्पताल में मौजूद फौती नौजवान जे वारसनि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सरकारी अस्पताल 2 कलाक थी जाना साईं ते पे आई देखो सुई ने को डॉक्टर ने ना के खालो होश टाइट आयो चंगो भलो कंजे बेटा बियो ये सरकारी अस्पताल आहे में का शरी कोशिश अस्पताल ज़रियनि खां मालूम थियो आहे त काफ़ी ॾींहंनि खां अस्पताल में कुते ऐं नांग जे ॾंगण जी वैक्सीन मौजूद न आहे, जंहिं बारे में हिननि ज़िलई हेल्थ इंतज़ामिया खे ॿुधायो आहे। कैमरामैन वकार भट्टीअ सां गॾु शाहिद अवान, वाइस ऑफ शहदाद कोट।